पेट्रोल ज़िलन ऐं डिवीज़न जा सुदूर साहिबान तालकनि जा सुदूर साहिबान परे परे खां कई आहिनि सभई दोस्त मान वारा सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद जो इतिहाद दोस्तनि अॼु खुली जेको आहे सो पंहिंजा राया पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ ॾिना आहिनि ऐं आउं सम्झां थो त ही इदारा इन में खुली वेही ॻाल्हाइण राय ॾियणु इहो बहितर अमल आहे। मर्कज़ ते तनक़ीद थी मर्कज़ जी हिमायत में ज़िलनि ॻाल्हायो त सिर्फ़ु मर्कज़ जो उहो कोन्हे ज़िलनि ऐं डिवीज़ननि में उहो तंज़ीमी अमल न थियो आहे। पेट्रोल तंज़ीम उहा नज़रियाती तंज़ीम आहे जेका क़ौम जे बच्चनि खे क़ौम जे माण्हुनि खे शऊर ॾिए थी सघ ॾिए थी उन सां गॾोगॾु वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ हमेशह वॾे में वॾे जाबिर ताक़तवर काड वारनि सां बि टकरायो आहे। पेट्रोल में इख़्तिलाफ़ राय बि रहियो धड़ा बि रहिया ग्रुप रहिया पर पेट्रोल जी तारीख़ में कॾहिं बि कंहिं ईअं कोन कयो हीअ पेट्रोल जो वजूद कोन्हे पेट्रोल जी का बॉडी कान्हे पेट्रोल जो को उहिदेदार कोन्हे। इहो चवण मतिलब पेट्रोल जे वजूद जो इनकार आहे। यूनिट का मर्कज़ ताईं जेकॾहिं पेट्रोल जी चार्ज कंहिं वटि कोन्हे आउं पुछण थो चाहियां त इहा चार्ज छा एसटीओ डीओ डायरेक्टर ऐं कंहिं वटि आहे। पेट्रोल तंज़ीम जे आइन मुताबिक़ आइन जो आर्टिकल 6.1 चवे थो त जेसिताईं मरकज़ी इलेक्शन कमेटी तालकनि जा शेड्यूल जारी करे थी ज़िलनि जा डिवीज़न जा ऐं मर्कज़ जा उन ॾिनल शेड्यूल जी तारीख़ ते तालका पंहिंजूं चार्जूं तालका इलेक्शन कमेटी वटि जमा कराईंदियूं उन ॾींहं खां पोइ तालकनि जूं बाडियूं ख़तमु सम्झो वेंदियूं। पर जेकॾहिं को हादसाती एक्शन थिए थो त इलेक्शन कमेटी चार्ज वठण खां पोइ उहा बाडी जेका आहे जेका उन वक़्त में मौजूद आहे उहा मज़ाहिमत कंदी ऐं छो उन वटि उहो अञा इख्तियार हूंदो जेसिताईं इलेक्शन कमेटी नई चूंडियल कंहिं बाडी जे चार्ज हवाले नथी करे उनखे हलप नथी कराए। जंहिं ॾींहुं यूनिट जी बाडी चार्ज वरितो ज़िले जी बाडी डिवीज़न जी बाडी मर्कज़ जी बाडी चार्ज वरितो उन ॾींहुं साबिक़ा बाडियूं ख़तमु थी वेंदियूं।